गुलामा जेको तू सोचे आयो आई न या फिल्म असांखे ॻीचे पवंदी। जावेद हिन टाइम तूं ऐं मां पासीरा आहियूं ऐं जहिड़ो हले थो कमाल खान गफ़ार खान वॾो ओठो वारिस रबन, जेकर इन्हनि जे विच में असां जहिड़ो कंदासीं न उनजो इल्ज़ाम इन के मां हिक ते ज़रूरु लॻंदो ऐं इन जो इल्ज़ाम असांजे मथां कॾहिं बि न लॻंदो। तूं छो थो डिॼी? हा सुकून सां वेठा आहियूं, वरी को मसइलो कंदे त फिल्म असांजे ई ॻीचे में पवंदी। जेकर तूं सुकून सां मूंखे वेहण ॾे हा न त इहो कदम मां न खणां हा। रईस गफ़ार खान ज़िम्मो खयो आहे, कोई बि तोखे उन ते बि भरोसो न आहे। और हिन टाइम रेस गफ़ार खान जी केर थो ॿुधे? हू सिर्फ़ु नाले जो रेस रहियो आहे, नाले जो। इहा ॻाल्हि न कर गुलाम, पोइ बि रेस गफ़ार खान जा हिते हुकुम हलनि था। जेकर ईअं हुजी हा न रेस गफ़ार खान जे न्यापे ते ओठो सहकंदो अचे सलामी करे हा, पर तूं ॿुधो कोन त कालूअ छा चयो? ओठो रेस गफ़ार खान जी चङ मुड़सीअ खां इनकार करे चुको आहे। गुलाम ही जेको कुझु कयूं पिया न असां पाण लाइ खॾ था खोटियूं। तुंहिंजो इहो किरोध ख़तम थींदो न तॾहिं इहो कमु सही थींदो, न त इहा सॼी फिल्म असांजी ॻीचीअ में पवंदी। यार मूं माठ कई, मर्ज़ीअ जो मालिक आहे। जावेद अॼु हर हाल में धमाको करणो आहे, अॼु राति खाली न आहे छॾणी, हिक न हिक दुश्मन खे ख़तम ज़रूरु करणोसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।